सालेपुर रिपोर्ट सैयद नियाज़ हुसैन शाह। सालेपुर पुलिस शिकारपुर जहां जे रहवासी के अगवाकारन जे चंबे मां छॾाए 3 अगवाकारन के गिरफ्तार करे सालेपुर थाने ते खणाए आई। बाज़ियाब थियल शिकारपुर जहां जे रहवासी गुलाम मुर्तज़ा महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अली हसन महर मीर लगारी ऐं खमीसो महर वारनि मूंखे जहां शहर मां मुंहिंजी कार समेत मूंखे अगवा कयो हो। सालेपुर पुलिस कार्रवाई करे मूंखे सालेपुर भरिसां आज़ाद करायो आहे। ॿिए तरफ़ SHO सालेपुर लियाकत अली लाशारी ॿुधायो त खुफ़िया इतला मिलण ते असां सालेपुर भरिसां शेरू जा स्टाफ वटि नाकाबंदी करे कार्रवाई कई, जंहिंमें 3 अगवाकारन अली हसन महर मीर लगारी ऐं खमीसो महर खे गिरफ़्तार करे शिकारपुर जहां जे रहवासी हिकु ॼणे गुलाम मुर्तज़ा महर खे बाज़ियाब कराए वरितो आहे ऐं संदसि गाॾी बि पुलिस कस्टडी में करे सालेपुर थाणे ते काहे आया आहिनि।